बातिनी ज़ाहिरी मोहम्मद नबी आखिरी आखिरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मोहम्मद नबी आखिरी आखिरी मोहम्मद नबी आखिरी आखिरी अवल आ नबीयन में आदम नबी मोहम्मद मासूम खातम नबी अवल आ नबीयन में आदम नबी मोहम्मद मासूम खातम नबी उहो ता क़यामत क़ाइम नबी उहो ता क़यामत क़ाइम नबी लिखत लोहे महफूज़ जी डायरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मोहम्मद नबी आखिरी आखिरी न काफ़िर न की कादियानी खपे न कंहिं राफ़िज़ीअ जी ज़ुबानी खपे न काफ़िर न की कादियानी खपे न कंहिं राफ़िज़ीअ जी ज़ुबानी खपे न दावा कंदड़ खां निशानी खपे न दावा कंदड़ खां निशानी खपे न भोपो थो घुर्जे न को सामिरी न भोपो थो घुर्जे न को सामिरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मोहम्मद नबी आखिरी आखिरी न अहिड़ो पुॼायो न अहिड़ो पुॼायो न जमंदो वरी न ॿिए कंहिंखे मेराज मिलंदो वरी न अहिड़ो पुॼायो न जमंदो वरी न ॿिए कंहिंखे मेराज मिलंदो वरी न ई कंहिं ते क़ुरान लहंदो वरी न ई कंहिं ते क़ुरान लहंदो वरी फ़रिश्ता था ॻाइनि भरे हाज़िरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मोहम्मद नबी